गढ़ी खैरोलग ॻोठ फ़कीर मोहम्मद नागरेजो भरिसां बेगारी केनाल के 100 फुट जो घारो 100 एकड़ ज़मीन पानी हेठ। तफ़सीलात जे मुताबिक़ गढ़ी खैरोलग ॻोठ फ़कीर मोहम्मद नागरेजो वटां बेगारी केनाल के 100 फुट जो घारो पइजी वियो, जंहिं जे नतीजे में 3 ॻोठ फ़कीर मोहम्मद नागरेजो, सोझलो, लेराणी, गोसपुर, शहलियाणी ऐं 100 एकड़ ज़मीनी घर ड्रही पट थी विया। ॿिए तरफ़ ॻोठाणनि बर वक़्ति पुलिस खे घारे जो इतला कयो, जंहिं ते पुलिस आबपाशी खाते जे अमलदारनि खे फौरन इतला कयो, जंहिं करे एसडीओ मुख्तियार अहमद, शेख अनवर अली मुवेरी ऐं ॿिया अमलदार वक़्त सिर पहुची करे कार्रवाई शुरू करे छॾी। ॿिए तरफ़ मुतासिर ॻोठाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त राति जे वक़्ति घारो पियो जेको सॼी राति हलियो, जंहिं करे असांजा 3 ॻोठ मुकमल पाणी हेठि अची विया ऐं असांजा घर ड्रही पट थी विया आहिनि। मुकम्मल रोड तबाह थी वियो आहे, मस्जिद खे बि नुक़सान पहुतो आहे ऐं ताज़ो ज़मीनुनि खे लॻल हर लड़ी वियो ऐं लखे रुपयनि जो नुक़सान पहुतो आहे। उन मौक़े ते मुतासिर ॻोठाणनि हुकूमत खां मुतालबो कंदे चयो त असांजी ज़मीनुनि मां पाणी कढायो वञे त जीअं असीं वक़्त सिर सारियालो फसल करे सघूं ऐं असांजे थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे। रिपोर्ट जावेद लगारी, गढ़ी खैरो।